सो दोस्तों वञूं था हींअर इस्तांबुल मां बुरसा। सो ही हिकिड़ी आहे फेरी आहे जेका असांखे इस्तांबुल खां बुरसा वठी थी वञे। यानी काफ़ी हिकिड़ो स्टॉप आहे हिते इस्तांबुल में, यूरोप साइड में। सो हिते आया आहियूं। सो हीअं तव्हांखे ॾेखारींदा त कीअं था असां बुरसा वञूं शाहसन इस्तांबुल मां। महिरबानी। सो दोस्तों ही यानी काफ़ी आहे ऐं वञूं पिया चढ़ूं था हिकिड़े जहाज़ में, पाणी वारे में। हिन में गाॾियुनि समेत माण्हू वेंदा आहिनि, पंधु बि वेंदा आहिनि, बिना गाॾियुनि वारा माण्हू वञी सघनि था ऐं गाॾियुनि वारा। सो दीदार कयो। सो हींअर असां समुंड जे किनारे हिकिड़ो आहे स्टॉप बेड़नि जो, हिते आया आहियूं इस्तांबुल में। हीअ जो व्यू आहे, माण्हू वञनि पिया, अकेले भाई टिकट थींदी असांजी त तव्हांखे टिकट ॿुधाईंदा। सो इस्तांबुल खां बुरसा असां वञूं था अॼु, तव्हांखे दीदार करायूं फेरी में, जंहिंमें माण्हू वेंदा आहिनि, गाॾियुनि समेत बि माण्हू वञनि था, पंहिंजूं गाॾियूं काए इन वञनि था पिया। सो ही हिकिड़ो सुहिणो व्यू ॾिसो, दीदार कयो। सो हिते अंदरि आया आहियूं, हिते सिक्योरिटी थींदी। सो असांजो सिक्योरिटी क्लीयरेंस थी वियो, असांजो बैग वैग सॼो स्कैन थियो, मोबाइल फ़ोन, पावर बैंक हुयो, ॿाहिरि कढणा पिया चाबियूं, ऐं पोइ हाणे असां हिते आया आहियूं, टिकट वठंदासीं। सो हिते पहिरीं अची पहिरीं नंबर वठिबो, नंबर टाइमिंग जे हिसाब सां। सो हीअं असां हितां पंहिंजो टाइम वरितो आहे टिकट वठण जे लाइ। पोइ असांखे तक़रीबन जेका असांजी जेका फेरी ईंदी उहा आहे 3:15 ते थींदो। पोइ ॾिसूं था, हिते आया आहियूं, साम्हूं काउंटर असांजो नंबर ईंदो साम्हूं, पोइ असां हिते टिकट वठंदासीं। Yes. 15 and come back today. Yeah, today. 7:30. Goodbye. Bye bye. Goodbye. Is there any brochure or literature? No. सो टिकट थी वई असांजी तक़रीबन 250 में 4 टिकट थियूं, यानी 2 वञण जूं 2 अचण जूं। सो हीअ जो वेटिंग एरिया आहे, ॾाढो सुहिणो माहौल आहे। 1.5 कलाक सवा असांखे हिते वेहणो पवंदो हिते। ऐं यानी हितां खां ॿिए हंधि बि माण्हू वञी सघे थो, हितां यानी ॿियनि शहर में माण्हू वञी सघे थो। सो हिते आहे वॉशरूम बि आहिनि हिते 2 लीरा में, तव्हां हिते वॉशरूम वञी सघो था। सो ही आहे हिते जो वेटिंग एरिया, ऐं थोरी देरि में असांजी शिप अचण वारी आहे, फेरी अचण वारी आहे। थोरी देरि पोइ असां वरी चढ़ंदासीं इस्तांबुल टू बुरसाला। सो असां हाणे पोर्ट मां अंदरि थिया आहियूं, वञी पिया पंहिंजे ॿेड़े ते चढ़णु इस्तांबुल खां बुरसा। शायदि ही आहे या ॿियो को आहे। हिन में गाॾियूं बीहनि थियूं मुंहिंजे ख़्याल में, सॼो कहिड़ो रश आहे।
हवा हाले भी फर्स्ट क्लास लगी हुआ। सो माशाल्लाह भाई रश लगी पई खोड़ सारो माण्हू आहे हिते। लगे थो असांजो जहाज़ सर ही आहे मुंहिंजे ख़्याल में। हाँ इहो अचे हो। असां हरबरू हिन ते पिया हीअ वरी गाॾियुनि वारो जहाज़ आहे ऐं हीअ माण्हुनि वारो जहाज़ ई अथव सर। हिन में सां गॾु न आहे नंढिड़ो आहे। हा हू वॾो आहे उन मिंट सो साईं असांजो जहाज़ अची वियो। सो ॾिसूं था हाणे वञूं था इस्लामाबाद मां बुरसा तव्हांखे सफ़र कराईंदासीं दीदार कराईंदासीं मुफ़्त में। ठीकु आहे। असांजो बेड़ो पुॼी वियो आहे हिते पंहिंजे स्टॉप ते। हाणे इहो लंगर अंदाज़ थींदो कोट सां। माण्हुनि जी रश वॾी कल्त बीठी आहे हिते। साईं मां पवार साहिबु पंहिंजो चश्मो पाए वेठा माशाल्लाह। तो दोस्तों हाणे असांजो सफ़र आहे ॾिसो केॾो रश आहे। Göster. Söyle. सो असां बेड़े में अची विया आहियूं। झटकनि सां अचनि था पिया। सो हीअ जो वेटिंग एरिया है सिटिंग एरिया। तो अञा सीट सिस्टम आहे कीअं आहे ख़बर पए। सीट नंबर मथे लॻल हूंदसि। अंदर पानी बेड़े जो दीदार किया। क्यों सर इधर ये सीट ही है सर। नंबर लिख लें। हाँ सर नंबर लिख लो। ये मथे 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 नंबर लिख लो। मथे 57 58 59 ॾिसो पंहिंजो घणो आहे। सो असां सीटूं ॻोल्हियूं था। सो असांजे अॻियां 125। हा सर ईअं 125 छह ईअं। सो छा था कि सर हिते किथे आहे हिन में सर तव्हां पोइ परते वियसि जी 25 26 हा सर इहा आहे। सो असांजी सीट आहे 25 26। तक़रीबन 17 सेंटीग्रेड टेम्परेचर आहे। जीअं असां हिते वेठासीं त 15 हो। पोइ माण्हू हीअं आया त पोइ 17 थी वियो। पोइ ख़बर न हीटर चालू थियो आहे या माण्हुनि जी गर्मी जे करे। सो असांजो हाणे जेको शिप आहे उहो हाणे वञे पियो पंहिंजी मंज़िल ॾे। सो हाणे इस्तांबुल खां वञूं था पुरसा। ॾिसूं घणो टाइम लॻे थो तव्हांखे ॿुधाईंदासीं। पूरो ॼण कचाकच भरियो पियो आहे।
असांजी सवारी हाणे वञे पई इस्तंबुल छॾे बुरसा ॾे। इस्तंबुल जो शहर यूरोप साइड। तकरीबन 3 लॻी 11 मिंट थिया आहिनि शाम जा। सो ॾिसूं था घणो टाइम खणे थो ऐं माशाल्लाह स्पीड खई आस। वाह वाह स्पीड हासिल थो। वाह सो साईं माल असां वेठो आहे सर छा कहिड़ी स्टडी कई आहे सर ॿुधायो सर असांखे कुझु हिन महिल ताईं जेका बुरसा तमामु वॾो तारीख़ी शहर आहे। हा एशियन साइड ते तुर्की में आहे। हीउ तुर्कीअ जो 4 नंबर वॾो शहर आहे 30 लखनि जी आबादी वारो। हा ऐं हिते इंसानी आबादी 5000 साल अॻु खां सबूत मिलनि था त हा हिते आबादी हुई। ऐं पोइ इहो बुरसा शहर हक़ीक़त में इहो बादशाह बुरसा हो उनजे नाले ते इहो शहर ठहियो। हा उन ठाहियो हक़ीक़त में। ऐं बासंतीनी हुक्मरान हो। हा ऐं हिन जी तारीख़ वरी ॿी मिले थी हनीबाल जेको दुनिया जो अज़ीम तरीन जनरल रहियो अॼु ताईं। हनीबाल जंहिं रोमन एम्पायर खे शिकस्त ॾिनी हा उहो वरी आख़िर में रोमन एम्पायर खां शिकस्त खाई हेॾे हली वियो हिते पनाह वठी। उनजे सलाह ते पर्शिया जे बादशाह हिते शहर ठाहियो तंहिं करे हिनखे बुरसा चइबो। हाणे अरबी वारे तुर्की में हिनखे बुरसा चइबो जी त हीउ तमामु अगाटो शहर आहे। पोइ ओतमान जॾहिं उस्मानी ख़लीफ़ा शुरू थिया हा त उन्हनि हिते जे बज़ंतीनी जेके हुक्मरान आहे उन्हनि ते हमिलो करे उन्हनि खां कब्ज़ो कयो ऐं हिते अॼु ख़िलाफ़त क़ाइमु कयनि। हा हितां खां पोइ वरी जेको इस्तंबुल जॾहिं जेको कुस्तंतीनोपोल हो कुस्तंतुनिया जंहिंखे चइबो आहे या कांस्टेंटिनोपोल चवंदा आहिनि हा उन ते हिननि हमिलो जेको कयो जेको सुल्तान फ़तेह उन खां पहिरीं हमला थिया पर जेको हुन नाकाम कया फ़तेह उन ते थियो। उन खां पोइ उस्मानी ख़लीफ़नि पंहिंजो हेडक्वार्टर इस्तंबुल में मुंतक़िल कयो त उन खां पहिरीं काफ़ी अरसे ताईं ख़लीफ़ा उस्मानी ख़लीफ़ा हिते हुआ। जी अलवाल सिंह तमामु ख़ूबसूरत शहर आहे वञूं था ॾिसणु सर सर सो वॾी महिरबानी सर थैंक यू सर। ही भला हाणे कहिड़ो स्टाफ सर आयो सर इमाला साहब? हाँ वीडियो भरिजी हुई सर तव्हांजी। साईं हीअ आहे बुरसा वारे पासे। हिन इस्तंबुल मां पाण पहिरीं हिते आया ऐं स्टाफ ते हिते कुझु माण्हू लथा न। शहर लॻे थो। हा हाणे हितां वरी निकिती आहे ॿेड़ी जहाज़ निकितो आहे वरी अॻिते बुरसा हलंदो। सर इन दौरान सफ़र जो हाल वाल जो सर छा था पायो? साईं असां त अल्ताफ़ शेख जूं कहाणियूं पढ़ंदा हुआसीं त बाबा सामुंडी जेको सफ़र आहे उल्टियूं ईंदियूं आहिनि माण्हू खे वॾियूं लहरूं हूंदियूं आहिनि। अॼु असां सां बिल्कुलु ईअं ई थियो आहे। समुंड ॾाढो रफ़ हो। मां बि ज़िंदगी में जाम सफ़र कया आहिनि फेरियुनि जा जहाज़नि जा पर अहिड़ो सफ़र मूं अॼु ताईं कोन ॾिठो। माण्हुनि जा लाह निकिरी विया तमामु घणनि माण्हू मायूं मर्द जा उल्टियूं पिए कयूं। शुकुर त असांजो इहो थियो असां मानी खाधल कान ई पेट ख़ाली हो तॾहिं असांजो बचाव थियो। वॾो समुंड रफ़ हो। हीउ मालमाला समुंड आहे। अॼु को ॿार तूफ़ानी हवाऊं ऐं तूफ़ान जे करे समुंड ॾाढो जेको आहे न मौसम ॾाढी ख़तरनाक हुई। मिड़ई अलाह साईं ख़ैर सां पहुचायो। हाणे अॻिते वरी बुरसा ॾे रवानगी आहे। हीअ सॼा ॿई पासा जबल आहिनि ॾाढो सुहिणो इलाइक़ो आहे। हीअ मथे चकियूं हलंदियूं पियूं जेके बिजली छाईंदियूं आहिनि ऐं इहे सभु अपार्टमेंट्स आहिनि समुंड जे किनारे। इहो हाल वाल महिरबानी स्पीड सुठी ॾियो। सो बुरसा वञूं पिया रस्ते में हिकिड़ो नंढिड़ो स्टॉप आहे जिते असां रोयो ॿेड़ो बीठो हो हीउ नंढिड़ो इंतज़ारु कयो। सो हाणे वापसि हाणे वञूं था वरी बुरसा। त तक़रीबन इस्तंबुल खां हिन हीउ ॿियो स्टॉप कयो आहे ऐं हाणे फाइनल जेको स्टॉप आहे उहो आहे बुरसा। सो मुसाफ़िरनि सां वॾी हालत थी आहे हिते वॾी हालत थी आहे। पोइ
समुंड जूं लहरूं जेके उन्हनि घुमायो आहे। सो असांजो स्टॉप अची वियो आहे बुरसा। हाणे असां लहंदासीं। सो 20 सेंटीग्रेड आहे अंदर जो माहौल, या अंदर जो माहौल आहे या ॿाहिरि जो हाणे ख़बर पए। सो बुरसा ते लहूं था पिया हाणे। तो सर वेलकम बुरसा साईं अमान साहब। साईं महिरबानी। सर इहो ॿुधायो सर सफ़र जे बारे में थोरो दोस्तनि खे। साईं बुरसा हाणे बहितरीनु शहर आहे। न न जेको पाण आया आहियूं हाणे शहर से हाणे सफ़र त समुंडी जेको अॼु मरमरा समुंड सफ़ा ईअं कावड़ियल हो, वॾा 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 लहरूं, वॾो तूफ़ानी माहौल हो, वॾियूं उल्टियूं माण्हुनि कयूं, असां तकलीफ़ सां पहुता आहियूं। हा बाक़ी हाणे बाक़ी शइ ॾिसूं था। 2 कलाकनि खां पोइ वापसि वञिणो आहे इन ई साॻे जहाज़ में। हा वरी साॻियो थींदो न। त ॾिसूं था छा तो सर दोस्तों ये बुरसा अथव। आया आहियूं हिते तमामु वॾो शहर आहे। तमामु सुहिणो शहर बुरसा। इस्तंबुल खां बुरसा हिते पुॻासीं खैर सां। सो असांजो सफ़र हेसि ताईं पूरो थियो। सो पंहिंजी दुआउनि में यादि कजो शाह हसन बुरसा मां। 2 नंबर ते यादि कजो भाई जहाज़